जुॾे शहर ते जुॾो नालो कीअं पियो, इन हवाले सां तहक़ीक़ खां पोइ इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त जुॾे नाले शख़्स असल में बडाम पट जो वेठल हो। बडाम जो इलाइक़ो प्राण खे वेझो हुअण करे हिकु वसंदड़ इलाइक़ो हो, जिते बारानी फसल पोखिया वेंदा हुआ। हीउ इलाइक़ो जुॾे जे उत्तर दे 316 में अचे थो, जंहिं में ॻोठ बूटा कम्बू वटि अॼु बि सिंध जे बहादुर हाकिम बडामाणीअ जी राजधानीअ जे कोट जा आसार ज़बून हालत में ॾिसी सघिजनि था। बडाम जे पट में हिकु ॿी वॾी वसंदी मौजूदा ॻोठ फ़क़ीर मोहम्मद अली लिगारी में आबाद हुई, जंहिं में शानदार गुरुद्वारा मंदर ठहियल हुआ, जंहिं जूं चोटियूं परे खां मीरपुर ख़ासि रोड तां गुज़रंदड़ माण्हुनि खे ॾिसण में ईंदियूं हुयूं। 1903 ईस्वी जी ॿोॾि खां पोइ इहे मंदर ॾही पट पिया। बाक़ी वसंदीअ जा आसार अॼु बि मौजूदु आहिनि। जुॾे नाले शख़्स हिन पट जो रहाकू हो, जेको बाद में पुराण जे पतन वटि रिहाइश इख़्तियार कयईं, जिते अॼु संदसि मज़ार आहे। भर में मीर नसीर टालपुर जी मज़ार ऐं नाथे सामीअ जी समाधि आहे। नसीर व मीर नसीर जे नाले सां सॾिजे थो।